बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम अलैकुम। हमारी सीरिया है टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर प्रोग्राम में के भली कार चऊं था। रज़ीन अॻूणे वज़ीर आज़म PTI चेयरमैन जे इंतहाई वेझे साथी ऐं उन वक़्त जे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान जे इंकिशाफ़नि जी अॼु ॿी क़िस्त जारी थी आहे। अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान अॼु नैब आॾो पेश थी करे 190 मिलियन पाउंड्स वारो जेको केस आहे करप्शन जो उन में पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो आहे ऐं इन बयान में बि हुन कुझु वधीक इंकिशाफ़ कया आहिनि। साइफ़र जे हवाले सां त आज़म ख़ान मुकमल तौर ते अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन जे ख़िलाफ़ु ई बयानु ॾिनो ऐं सियासी मक़सदु हासिलु करण जो इनखे हिकिड़ी साज़िश करार ॾिनो हुयो। पर 190 मिलियन पाउंड केस में हुन अॻूणे वज़ीर आज़म समेत उन वक़्त जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर जो बि नालो खंयो आहे त उहो बि गॾिजाणियुनि जे दौरान मौजूदु हूंदो हुयो ऐं उनजो बि इन में अहम किरदारु आहे। ज़रियनि इहा दावा कई आहे त आज़म ख़ान अॼोके पंहिंजे इन बयान में बि PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ु ई बयानु ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त 190 मिलियन पाउंड्स जी रक़म मुल्क में कीअं आई, उन जा तफ़सील बि हुन शेयर कया। हुन चयो त मां इन समूरे मामले जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। आज़म ख़ान अॼु नैब जी गॾियल जांच टीम आॾो कुझु वधीक इंकिशाफ़ कया आहिनि, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। आज़म ख़ान जो मजमूई तौर ते किरदारु जेको आहे उहो हिन वक़्तु कीअं आहे, ख़ासि तौर ते PTI चेयरमैन जे अगेंस्ट ऐं अञा वरी ख़ासि तौर ते जॾहिं गुज़िरियल महीने खां हू पुरस्कार नमूने गुम थी वियो ऐं पोइ जंहिं ॾींहुं हुनजी बाज़ियाबी अमल में आई या हू घरु पहुतो त हुनजो इहो 164 वारो एतराफ़ी बयानु बि साम्हूं आयो साइफ़र जे हवाले सां। अॼु वरी हुन कुझु वधीक इंकिशाफ़ बि कया आहिनि। हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस ख़िलाफ़ु ट्रायल जे अगेंस्ट जेके दरख़्वास्तूं दाख़िल थियल आहिनि उनजी बि ॿुधणी थी आहे ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर जस्टिस उमर अता बिंदयाल कुझु अहम रिमार्क्स ॾिना। ख़ासि तौर ते मार्शल लॉ जे हवाले सां बि ॻाल्हि थी आहे। चीफ जस्टिस साहिब जन रिमार्क्स ॾिना त हीउ ज़ियाउल हक़ जो दौरु न आहे। जेकॾहिं मार्शल लॉ लॻी या अहिड़ी का सूरत हाल पैदा थी त पोइ सुप्रीम कोर्ट ऐं असां इन जी शदीद मुखालिफ़त कंदासीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इंसानी हक़नि जी ॻाल्हि ॿोल बि कई। हिते सुवाल इहो पैदा थो थिए त सुप्रीम कोर्ट जे अंदरि मार्शल लॉ जी ॻाल्हि छो निकिती। मार्शल लॉ जे हवाले सां जेके रिमार्क्स साम्हूं आया बुनियादी इंसानी हक़नि जी ॻाल्हि थी ऐं सियासी छिकताण जेका हले पई हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल में मुल्क कहिड़े पासे पियो वञे, असांजी सियासी सूरत हाल जेका आहे उहा कहिड़े पासे पई वञे, इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साइफ़र जो जेको हरबो इस्तेमालु कयो वियो, छा इहो हरबो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थियो, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहे अहम सवाल आहिनि। ॿियो मामिलो इहो आहे त सिंध हुकूमत खां पारां नेठि जीअं चइबो आहे ॿोॾि मुतासिरनि जे लाइ अॼु खां वठी रिलीफ जी बाज़ाब्ता शुरूआति कई पई वञे ऐं शुरूआति वरी लाड़काणे ज़िले खां कई पई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु लाड़काणो पहुची चुका आहिनि ऐं उते हिकु तक़रीब दौरान लाड़काणे ज़िले जा कुझु 5000 ख़ानदान आहिनि जिन खे घरनि जा मालिकाणा हक़ जेके आहिनि उहे ॾिना वेंदा, दस्तावेज़ उन्हनि खे ॾिना वेंदा। इहो बि ॿुधाए वञे त समूरी सिंध जा जेके ॿोॾि मुतासिर ख़ानदान आहिनि उन्हनि खे पीपल्स हाउसिंग स्कीम ज़रिए घर ठाराए करे उन्हनि जा मालिकाणा हक़ बि ॾिना वेंदा। शुरूआति अॼु खां थिए पई, इन जा कुझु तफ़सील बि साम्हूं ईंदा त पोइ वरी इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारफ़ मां सां करायूं था। अॻूणा सिफ़ारतकार आहिनि सीनियर तजिया निगार डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमण साहिबु काफ़ी ॾींहंनि खां पोइ असां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच सर। नसीर साहिबु वेलकम चओ पिया मूंखे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु वेलकम सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम बि असां सां गॾु आहिनि, इनाम भट्टी साहिबु। इनाम साहिबु तव्हांखे वेलकम चऊं पिया सर। थैंक यू सो मच, महिरबानी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु शुरूआति सर सुप्रीम कोर्ट खां कयूं या PTI चेयरमैन जे हवाले आज़म ख़ान खां कयूं पिया। अॼु जेको हुन इंकिशाफ़ कया आहिनि ॿी क़िस्त जेका जारी थी आहे 190 मिलियन पाउंड केस में, कहिड़े केस में सम्झो पिया त कुझु शिकंजो जेको उर्दू में चवंदा आहिनि उहो सख़्तु थींदो पियो वञे PTI चेयरमैन ख़िलाफ़ु? हुन फंदो ज़ाहिर तंग थींदो थो वञे। वो उनजे करे ते जेके बि केसिस आहिनि हड़ई हाणे आज़म ख़ान थियो या जिना हाउस जो केस आहे उन में बि काफ़ी सारा इन्हनि शायदि काफ़ी सारा इन्हनि डॉक्यूमेंट्स इकट्ठा करे वरिता आहिनि ऐं जियो फेंसिंग सभु के शयूं अहिड़ी तफ़्तीशी अफ़सर करे वरितो आहे त उन में बि सौगो आराम सां करे था सघनि। रहियो सुवाल सुप्रीम कोर्ट जे या आज़म ख़ान जे मामले में, आज़म ख़ान बिल्कुलु फर्स्ट क्लास ठहियल ठुकल शयूं जेके आहे उनजे ज़हन में आहिनि, उहो रहियो आहे ज़ाहिर आहे। प्रिंसिपल सेक्रेटरी रहियो आहे त उहो जेको आहे घर जो माण्हू आहे उनखे ख़बर आहे त
छा कुझु थियो छा न थियो। हाणे उहे चवंदा आहिनि अंग्रेजी में त ही स्पिलिंग द बीन्स। हाणे इहो फवाद हसन फवाद ते आहे न, जेको सठे वियो सभु कुझु सख़्तियूं, इहो वाड़ी बि थी वियो ऐं सख़्तियुनि खां बाद हिनखे ख़बर पइजी वई कि हाणे त मूंखे कुझु न कुझु ॿुधाइणो पवंदो, जे न ॿुधायुसि त पोइ इहो सिलसिलो जारी रहंदो। ॾिसो न, प्रिंसिपल सेक्रेटरी जेको आहे उनजी हथां हर का शइ लंघंदी आहे ऐं उन लिहाज़ सां उनखे हर कंहिं शइ जी ख़बर हूंदी आहे। उहो त तव्हां ऐं असां बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं पंहिंजे टेलीविजन चैनल्स ते ऐं तव्हांजे चैनल्स ते जेको 190 पाउंड जो इहो ड्रामो हुयो ऐं उहो कहिड़े हिसाब सां पैसा आया, कहिड़े माण्हू खे हिन में पहुतो, त ही मतिलबु रियाज़ टाइप माण्हू जेके आहिनि उहे त हर दौर जा सदाबहार माण्हू आहिनि ऐं उन्हनि जेको आहे पंहिंजो बंदोबस्तु शहज़ाद सां मिली, शहज़ाद अकबर सां मिली उन पंहिंजो उल्लू सिधो करे वरितो। रहियो सुवाल इमरान ख़ान त उनखे ॿुधाए चवे थो पियो ही प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान, त उन त जेको समरी जेॾी महिल आई, जेॾी महिल कैबिनेट जी समरी ठही, उन खां पहिरियां इमरान ख़ान हिदायतूं ॾींदो रहियो ऐं उन हाणे बयान ते में अची वियो आहे। शायदि इन ते बि 164 थी वञे उनजी, जे थी वई त इन में बि डॉक्यूमेंट्स आहिनि। हिकिड़े कैबिनेट में हिकिड़ी मीटिंग थी थिए ऐं उन मीटिंग में हिकिड़ो लिफ़ाफ़ो बंदि थियल, उनखे अप्रूव करे छॾनि, त उन में ज़ाहिर आहे वाइकेरियस लाइबिलिटी चवंदा आहिनि इंग्लिश में, त वाइकेरियस लाइबिलिटी त कैबिनेट ते बि ईंदी, पर छो जो इमरान ख़ान जी जेकी हाणे इहे शवाहिद आया आहिनि, जेकी हाणे एविडेंस आई आहे आज़म ख़ान जे थ्रू, उन मुताबिक़ त इहे आज़म ख़ान फ़क़ति ज़ुबानी नथो चवे, छो जो फाइलनि जो जेको हुयो तरीक़ो, फाइल केॾी महिल किथे हुई, कीअं अप्रूवल थी, फाइल खां पहिरियां छा थियो, फाइल खां बाद छा थियो, शहज़ाद ही सभु उन सीक्वेंस थो ॾे न। जेॾी महिल उहो सीक्वेंस थो ॾे त उनजी कोराबोरेशन बि थी वेंदी। त मां त फ़िलहाल त इन तफ़्तीश जी ॻाल्हि थिए थी पई, पर जंहिं हिसाब सां तफ़्तीश मां ॾिसां थो पियो, कोर्ट ट्रायल कोर्ट जे चाहे बि रिलीज़ ॾियणु त उनखे ॾुखियो बहरहाल थींदो कोर्ट खे, त उनखे जीअं त अॼु सुप्रीम कोर्ट जो बि असां ॾिठोसीं मिलिट्री कोर्ट जे बाबति जेके उन्हनि रिमार्क्स ॾिना ऐं जेके ॻाल्हियूं कयूं, त उहो बि असांखे नज़र थो अचे। त इन लाइ जेके प्रोसिक्यूटर या प्रोसिक्यूशन उन्हनि मज़बूत एविडेंस कठा कया आहिनि, त कोर्ट लाइ एतिरो सवलो न हूंदो आहे त ईअं रिलीफ ॾेई छॾे। त इन में महसूसु इहो थिए थो पियो त आज़म ख़ान जेके बयानु ॾिए थो पियो, ऐं ज़ाहिर आहे हिनखे चवंदा आहिनि त हीअ स्टार विटनेस आहे। स्टार विटनेस उन पंहिंजी पोज़ीशन अहिड़ी हुई ऐं जेको कमु पियो करे, त स्टार विटनेस जी ॻाल्हि जेका आहे कोर्ट आसानी सां रद्द नथी करे सघे। स्टार विटनेस ख़ाली फ़क़ति ज़ुबानी कलामी त न हूंदो आहे, स्टार विटनेस ॿुधाईंदो आहे या विटनेस ॿुधाईंदा आहिनि कि कहिड़े सर्कमस्टांसिस में इहे थिया हुआ, कहिड़ी फाइलूं हुयूं, उनजो कहिड़ो तरीक़ो हो, इमरान ख़ान छा मीटिंग उन जेका घुराई, जंहिंखे ॿियनि जी खे ख़बर न हूंदी, कैबिनेट खे त ख़बर न हूंदी न, पर आज़म ख़ान खे ख़बर आहे कि कहिड़ियूं मीटिंगूं उन घुरायूं, ओरली वर्बली उन छा चयो, उनजो सबूत मिली थो पवे। त जेॾी महिल लिफ़ाफ़े में बंदि शइ खे अप्रूव कराइनि था पिया, त उन सबूत मिली थो वञे। छो जो ॾिसो, ॻाल्हि इहा आहे, इहो कुदरत जो बि निज़ाम आहे, जेको माण्हू एतिरो एरोगेंट हुजे, जेको एतिरो मगरूर हुजे, उहे ग़लतियूं इहो कंदो आहे। इन लिहाज़ सां ही चेयरमैन PTI उन्हनि ग़लतियूं, को बि प्राइम मिनिस्टर हुजे उहो ग़लतियूं कंदो ऐं उनखे 100% तव्हां बाई द बुक्स नथा चई सघो। जे बाई द बुक वञे त पोइ छो प्राइम मिनिस्टर छो थिए, घर वेठो हुजे रूबरू एतिरी महिनत करे, पोइ उनखे बि त फ़ाइदो खपंदो आहे न। त उन लिहाज़ सां बाई द बुक न वेंदा आहिनि, पर पाण खे कवर करे थोरो हलंदा आहिनि। इमरान ख़ान छो जो एरोगेंट हो चेयरमैन PTI, त एरोगेंस जे करे उहो उन पंहिंजी बिल्डोज़ करे वठंदो हो ऐं जेॾी महिल बिल्डोज़ उन कयो त हाणे उहो सठे थो पियो ऐं आज़म ख़ान हाणे गिची पियो आहे इन लिहाज़ सां, कानूनी लिहाज़ सां। त हिन में मां नथो सम्झां त जान ख़लासी ईअं थी सघंदी ऐं मूंखे लॻे थो पियो त हीअ हाणे ॻाल्हि बीठी आहे वञी 1-2 हफ़्तनि जी, 3 हफ़्तनि जी, जीअं केयर गवर्नमेंट अनाउंस थींदी पहिरियां या 1-2 हफ़्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदव त चेयरमैन PTI जेको आहे न, हुन ते एतिरा ख़िलाफ़ एविडेंस अची विया आहिनि त तव्हांखे उहो शायदि नज़र न अचे। इलेक्शन सिलेक्शन ऐं इन कैंपेन में नज़र बि हुनखे ॾुखियाई थींदी त उहो अटेंड अवल त करे न सघंदो। मुंहिंजो तजियो आहे इहो, मूंखे ख़बर न आहे त अॻिते छा थींदो, पर मूंखे नज़र नथो अचे इहो हमरा जेको मां एविडेंस थो ॾिसां, जेके केसिस थो ॾिसां ऐं जंहिं केसिस में हिन जी प्रोसिक्यूशन हले थी पई, नथो नज़र अचे। जी ठीक है डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमन साहब,
अवां जो छा ख़्यालु आहे सर इन समूरे मामले में? साइफर खां वेंदे अमेरिकी साज़िश खां वठी वरी अॻूणी आर्मी चीफ ऐं मौजूदा PDM जा जेके सरबराह आहिनि, अॻवान आहिनि, उन्हनि साज़िश कई हुकूमत किराइण जी, उन खां पोइ वरी बयाननि में तब्दीली ऐं हाणे वरी आज़म ख़ान जेके इंकिशाफ़ करे पियो, इन्हनि समूरनि मामलनि में आज़म ख़ान जो किरदारु अवां कीअं पिया ॾिसो ऐं PTI चेयरमैन जी पोज़ीशन सर? PTI चेयरमैन जी पोज़ीशन जे हवाले सां त मां जमील साहब जे तजिए सां एग्री थो कयां त ईंदड़ चूंडुनि खां अॻु में हुनजो बंदोबस्तु थी वेंदो, कोट एंड कोट बंदोबस्तु। ऐं बंदोबस्तु तमामु वसी मफ़हूम वारो लफ़्ज़ आहे, उन में घणो कुझु थी सघे थो, पर घटि में घटि मुंहिंजो ख़्यालु आहे त नाअहलीअ वारो त कमु ज़रूरु थी चुको हूंदो, डिस्क्वालीफाई थी चुको हूंदो, ऐं थी सघे थो उन खां बि का हुन ते वधीक बि वॾी महिरबानी थी चुकी हुजे, पर इहो घटि में घटि इहो ज़रूरु थी रहियो। आज़म ख़ान जंहिं तरह ओचितो मंज़रनामे तां गुम थियो जी, उन मां जॾहिं माण्हू अहिड़ी तरह मंज़रनामे ते गुम थियण खां पोइ मंज़रनामे ते मोटंदा आहिनि त या सफ़ा चुप थी वेंदा आहिनि या तमामु घणो ॻाल्हाईंदा आहिनि, या फवाद चौधरी में थींदी कान्हे, फवाद चौधरी थी वेंदा आहिनि। तो आज़म ख़ान त पॉलिटिकल माण्हू कोन हो, तंहिं करे हुन वटि फवाद चौधरी थियण वारो ऑप्शन उन तरह सां शायदि अवेलेबल न हो, पर ही तमामु अहम मोहरो आहे सिस्टम जो। जीअं जमील साहब चयो पिया न, माना प्रिंसिपल सेक्रेटरी खां वधीक इहो इन माना सरकार सही माना में जेकर चइजे त हलाईंदड़ माण्हू इहो हूंदो जंहिं बि सरकार में। तव्हां ॾिसो प्रिंसिपल सेक्रेटरी इफेक्टिवली डिफेक्टो प्राइम मिनिस्टर थियो। प्राइम मिनिस्टर त 4 मेन ॻाल्हियूं कंदो आहे, बाक़ी रोज़मर्रा जूं कई हुकूमतूं प्रिंसिपल सेक्रेटरी जे थ्रू हलंदियूं। तो उन में आज़म ख़ान जो किरदारु ज़ाहिर आहे अहम हो, ऐं केतिरनि शयुनि जे बारे में हुनखे एतिरी घणी ॼाण हूंदी। इमरान ख़ान त वीचारो सादड़ो आहे, चवंदो आहे मूंखे ॻाल्हि विसरी वई, मूंखे यादि ई कोन थो अचे, पर आज़म ख़ान खे यादि बि हूंदो आहे। तंहिंजे करे उहे ॻाल्हियूं जेके इमरान ख़ान खे यादि कोन्हनि, उहे आज़म ख़ान खे ज़रूरु यादि आहिनि। उहे सभु ॻाल्हियूं यादि ॾियारींदो, मीटिंगुनि जूं तारीख़ूं बि यादि हूंदसि, कागज़ किथे आहिनि, हेॾो सारो साइफर गुम थी वियो, माना ही एॾो वॾो डॉक्यूमेंट हो जो जहिड़ो 3 ॾींहं जी अख़बार हुई जो गुम थी वई कमरे मां जी, वो पुराणो तावीज़ हो बीबी साहिबा जो ॾिनल जेको गुम थी वियो, डेट एक्सपायर थी वियो। कीअं मुमकिन आहे साइफर जहिड़ी शइ जंहिं ते तव्हां सॼी दुनिया खे पे ललकारियो सो गुम थी वियो? ही मेमो गेट वांगुरु हिकिड़ो 3 दर्जे जो स्कैंडल हो, 3 दर्जे जो हिकिड़ो फ्लॉप ड्रामा स्क्रिप्ट हो, ख़ान साहब खे अलाए कंहिं ॾोस ॾिनो, जंहिं तरह हुनजो हुनजी तशहीर कई। जंहिं तरह तव्हां फॉरेन पॉलिसी जे हवाले सां ॾिसो त इंतिहाई हिकिड़ो गैर ज़िम्मेवारानो एक्ट हुयो त तव्हां हिकिड़े वॾी जेका दुनिया जी पॉलिटिकल ताक़त जंहिं सां तव्हांजो रुॻो रस्मी सिफारती रिश्तो कोन्हे, पर तव्हां घणो भाड़ियो था, दारोमदार था रखो, स्ट्रेटेजिकली तव्हां जे लाइ इंतिहाई हिकिड़ो अहम मुल्क आहे, भली तव्हांखे वणे थो नथो वणे, उन सां अहिड़ी तरह हल्की मस्करी त न करियो न। या त पोइ सफ़ा हुन सां संजीदा थी विढ़ो। संजीदा थी विढ़ण लाइ त असां वटि न को हिमत आहे, न वांदकाई आहे, न वसीला आहिनि। तंहिंजे करे पोइ मश्किरियूं कबियूं जेके अॻिते ॾींहुं ॻिची में पवंदियूं, ऐं पोइ वरी उन तव्हां मामूल मूजिबि ख़ान साहब फिरी बि वियो। विच ते हिकिड़ी स्टेटमेंट साम्हूं आई जंहिंमें चई त हाणे इन साइफर सां खेॾणो आहे। हाणे उहो जॾहिं खेॾिबो आहे, पने जो जहाज़ ठाहे उॾाइबो आहे त कॾहिं कॾहिं हवा उबती घुमंदी आहे त उहो फिरी अची उॾाइण वारे खे मथे में बि लॻंदो आहे। सो ख़ान साहब जंहिं खेॾ पे जंहिं लाटू में डोर ॿधी हुनखे फेराई पियो, हुनजी डोर थोरी ढरी थी विया, लाटू वापसि फेरायो आहे, त मूंखे ख़बर हूंदी इनाम भट्टी जे खेॾण मां लॻे थो न लाटू फेराया आहिनि, हुनखे ख़बर आहे त लाटू मोटी अची कीअं लॻंदो आहे। जहाज़ वारी ॻाल्हि ते बि हुननि स्माइल ॾिनी सर, बिल्कुलु पने जो जहाज़ जेको मोटी ते लॻंदो आहे। जी, इहो बैकफायर करे पियो, ऐं आज़म ख़ान बिल्कुलु हिकिड़े मज़बूत, हू कड़ो गवाह चवंदा आहिनि, सुल्तानी गवाह जी, साफ़ नज़र अचे पियो थियण वञे पियो। थोरो ई टाइम बचियो आहे, इन्हनि हफ़्ते ॿिनि में सभु कुझु करिणो आहे, ऐं इन खां अॻु में जेको असां सोचियो पिए त 9 मई वारे वाक़िए में कुझु वॾो एक्शन थी वञे, पर लॻे थो त उन में उहे एविडेंसिस क्रिएट न थी सघियूं जेके इमरान ख़ान खे सिधो सो इम्प्लीकेट करे सघिजे। जंहिंमें छो त हुन में ज़ाहिर आहे सिधो सो हमले वक़्तु मौजूदु कोन हो, का ॿी एविडेंस न निकिती हूंदी त हाणे इमरान ख़ान भुट्टो साहिब त कोन्हे न जंहिंखे हिकिड़े पंहिंजे बॉर्डर जेको सिक्योरिटी फोर्स वारे जे चवण ते फांसी ॾेई सघिजे। इमरान ख़ान त तमामु मज़बूत माण्हू आहे, तंहिंजे करे पोइ गवाहियूं ऐं गवाह ॿई आला दर्जे जा घुरिजनि। तंहिं करे मूंखे लॻे थो त आज़म ख़ान ही त मामिलो साइफर वारो त सिधो सो हाणे नेशनल सिक्योरिटी सां कनेक्ट थी वेंदो,
आई एम श्योर जमील साहब इन ते बहितर सम्झी सघनि था त डिप्लोमेटिक हवाले सां इहो नेशनल सिक्योरिटी इशू में हाणे काउंट थी उन ते जेका सज़ा ऐं जज़ा थींदी सा बि उन ई सतह जी थींदी गॾु तोशाखाना बि अहम केस आहे छो त हुन पब्लिक डिस्क्लोजर न कयो पंहिंजे हिकिड़े आमदनीअ जो हुन में रुपयो या चाराना या करोड़ जो फ़र्क़ु कोन्हे उहो केस बि ॾाढो सॉलिड आहे इन खां अॻु में जेका तलवार कंहिं हद ताईं हुन तां हटी वई आहे अञा ताईं शायदि उहा बि कंहिं स्टोर रूम में रखियल हुजे उहा हुई जेका फंडिंग वारो केस हुयो जी उन में बि तमामु वॾा दास्तान मौजूदु हुया तो इन्हनि सभिनी मां हिन स्टेट ते आज़म खान जे साम्हूं अचण खां पोइ लॻे थो त हीउ मामिलो सभ खां संगीन नतीजा ख़ान साहब लाइ कढी सघे थो ऐं उन में नाअहली त चिटी नज़र अचे थी सघे थो त कुझु अरसे जे लाइ सरकारी महिमान पर ओड़ो न जेको गेस्ट हाउस में पंहिंजो चीफ जज साहब मोकिलियो ओड़ी महिमानी शायदि न मिले पर सरकारी महिमानी मिली सघे ऐं शायदि उनखे मौक़ो बि न मिले यूट्यूब जो ऐं बाक़ी सोशल मीडिया जो हाणे जेको ईंदड़ वक़्तु नज़र थो अचे हा आसिफ महिमानी में सहूलियतूं न हूंदियूं हुनखे ठीकु आहे सर थैंक यू सो मच नसीर अहमद साहब प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवां जो छा ख़्यालु आहे सर आज़म ख़ान जो ख़ासि तौर ते किरदारु हिन वक़्तु जेको उहो बुरी साम्हूं आयो आहे ऐं उनखां पोइ वरी PTI चेयरमैन जो मुस्तक़बिल महिरबानी महताब हिकिड़ो सरकारी अमलदार जंहिंखे पंहिंजी सरकारी ड्यूटी करणी आहे ऐं जॾहिं ॻाल्हि ॻिचीअ में उनजी में पवणु शुरू थिए त बाबा तो पंहिंजी ड्यूटी कीअं पे निभाई तो सलाह छा ॾिनी तुंहिंजो कमु कहिड़ो हुयो ऐं तोखे छा करणु खपंदो हो ऐं उन वक़्तु ही जेके सभु शयूं थियूं पए जंहिंमें उन साइफ़र खे उन सां वधीक खेॾण जूं ॻाल्हियूं पे थियूं उनखे नए हिकिड़े ड्रामे तौर ते जेको आहे खणी करे उभारण जूं ॻाल्हियूं पे थियूं त मुंहिंजे ख़्याल में इन जॻह ते केर बि हुजे उहो माण्हू एतिरे अरसे स्क्रीन तां ॻाल्हि रहण खां पोइ यकीनी तौर ते इहो ई सोचींदो त हाणे हुनखे छा करणु खपे ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त जेको मुसलसिल नज़र अचे पियो त PTI जे सरबराह खे कंहिं बि तरीक़े सां ईंदड़ चूंडुनि खां जेकॾहिं ॿाहिरि रखण जे लाइ को सॉलिड जवाज़ खपे त उहो जवाज़ तव्हांखे इन में ई मिली सघे थो जेको पाकिस्तान जे सीक्रेट एक्ट 1923 में किथे न किथे उनखे गिल्टी करार ॾींदो छाकाणि हुन में तमामु वाज़े लिखियल आहे त को बि अहिड़ो डॉक्यूमेंट जेको सीक्रेट आहे उनखे पब्लिक करणु बेॾोह आहे न रुॻो उनखे पब्लिक करणु ॾोह आहे पर जेको वरी हाणे नओं हिकिड़ो मोड़ उन अख़्तियार कयो आहे त उहो डॉक्यूमेंट गाइबु आहे ऐं उन डॉक्यूमेंट जो गाइबु करणु जेको वरी अञा वधीक वॾो ॾोह आहे छाकाणि त उहो कंहिं बि तरह सां प्राइम मिनिस्टर हुजे या जेके बि ऑफिसर्स जिन खे उहो साइफर डीकोड करे उनजी कापी मोकिली वेंदी आहे हुननि जो सिर्फ़ु अख़्तियार इहो आहे त हू उनखे ॾिसी सघनि था पढ़ी सघनि था उन ते ब्रीफिंग वठी सघनि था न उनजो स्केच ठाहे सघनि था न उनजो फोटो कापी ठाहे सघनि था न उनजो फोटो कढी सघनि था जेकॾहिं ग़लति हुजे त जमील साहब दुरुस्त करे जेको मूं सीक्रेट कॉपी ठाहे करे पंहिंजी वेस्टकोट में विझी सघनि था ॾेखारण खां पोइ साईं मतिलबु उते ऑफिस में जॾहिं तव्हांखे फाइल ॾेखारे वियो उन खां पोइ दैट्स इट बसि उहो ई फाइल क्लोज़ करिणो आहे उन फाइल खे वरी पंहिंजे जेको आहे उन सीक्रेट जेको आहे सो कैबिनेट में वञिणो आहे जितां डिस्क्लोज़ नाहे थियणो ओतिरे ताईं जेतिरो ताईं पाकिस्तान जो जेको रूल हूंदो त केतिरनि सालनि खां पोइ सीक्रेट डॉक्यूमेंट्स जेको आहे डीक्लासिफाइड थी सघनि था उहो ख़बर न आहे पाकिस्तान में अलाए डीक्लासिफाइड जो आहे साईं जमील साहब या कोन्हे आहे उनजी कमेटी ठहियल आहे 50 इयर्स जो आहे डिपेंड थो करे त उन डॉक्यूमेंट्स जी टॉप सीक्रेट आहे सीक्रेट आहे ऐं उनजी लाइफ एग्जैक्टली कैटेगरी में लेवल हूंदी उनजी बि ज़रूर जी त सम्झो त हाणे वॾे में वॾो ॾोह इहो थी वियो त तव्हांखे ॿी कहिड़ी एविडेंस खपे हिकिड़ो माण्हू भरे जलसे में खणी करे ॾेखारे थो हीअ आहे हाणे भले खणी उहो अछो पनो हुजे पर पाण चए थो त इहो आहे त इट मीन्स त इहो आहे ऐं इहो आहे वरी जॾहिं उते उहो उन फाइल मां गुम थी वञे त माना तो पाण ॾेखारियो त हीउ मूं वटि आहे हाणे उहो उन फाइल में कोन्हे हीअ त वॾे में हिकिड़ो जेको आहे सो उहो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मां जज हुजां त आऊं त सिधो सम्झां पियो इन में त हाणे ॿी का गवाही खपे ई कोन कंहिंजी या खपे कंहिंजी गवाही कुझु बि कोन खपे सभु शयूं एविडेंस जेका अची वयूं त मुंहिंजे ख़्याल में हीउ हिकिड़ो अहिड़ो हुन पंहिंजे ख़िलाफ़ु सबूत छॾे ॾिनो आहे जंहिंजे ई बुनियाद ते हुनखे सोघो कयो वेंदो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको सरकारी मुलाज़िम सुल्तानी गवाह जॾहिं थिए थो उनजी केतिरी बि फैमिली बैकग्राउंड कैलिबर या सेंक्टिटी या उनजी जेका बि डिग्निटी आहे उन सभिनी जो तालुक़ बि इन सां आहे त हुन पंहिंजे मनसब सां कीअं निभायो ऐं हुन जेकॾहिं पंहिंजे मनसब सां उन वक़्त में न निभायो आहे जंहिंजे करे ई मूंखे लॻे थो त उहे जेके तव्हां जूं ऑडियो लीक्स जेके आहियूं
ऑडियो लीक्स में जंहिं तरह जी गुफ़्तगू थिए थी उन गुफ़्तगू में आज़म ख़ान बि शामिल आहे ऐं उन में जॾहिं जेकॾहिं को माण्हू पाण शामिल हुजे त हाणे उनखे पंहिंजो पांध कीअं छॾाइणु खपे उन जे लाइ ॿियो को हुन वटि रस्तो कोन्हे ऐं उहो जेसीं तोणी ॿिए कंहिंजो पांध खणी कंहिंखे पकड़ाए हथ में ॾींदो त बाबा हीउ अथव असुलु हाणे हिनखे वठो मुंहिंजी पचर छॾियो या मुंहुं मां हथु कढो त हींअर आज़म ख़ान जी पोज़ीशन उहा आहे ऐं उनखे पंहिंजी पचर छॾाइण जे लाइ इहे सभु शयूं रुॻो न इहे ॼणियूं पवंदियूं बल्कि थी सघे थो त जेको अल क़ादिर ट्रस्ट वारो मामिलो आहे उहो बि अॻिते वधंदो उन में बि जेके अहिड़े क़िस्म जूं मिसहेप्स थियूं आहिनि उन में बि यकीनी तौर ते जेका ऑफिशियल कम्युनिकेशन एंड डॉक्यूमेंटेशन आहे उन जे लाइ बि आज़म ख़ान एज़ ऑफिशियल या ऑफिशिएट जेको आहे सो रेस्पॉन्सिबल हूंदो उन में बि हू पंहिंजो रोल प्ले कंदो ऐं पोइ हाणे थी सघे थो मलिक रियाज़ खे मथां कुझु न करे सघंदा हुजनि तंहिंजे करे उनखे बि थोरो हल्को हथु रखण जे लाइ उन में एतिरो घणो ग्रिप न अख़्तियार कनि छाकाणि त उन में वरी हुनजो बि केस खुलंदो छाकाणि हुनखे जेके उते पैसा जुर्माने तौर ते उहो वापसि पाकिस्तान खे करणा उहे त हुन ॿिए कंहिं हेड में अचणा जेके हितां हुन गैर क़ानूनी तरीक़े सां हितां जी पैसा जेके ट्रांसफर कया उते त हुनखे उहे वापसि करणा त किथे वरी उहो तंहिंजे करे उन में बि थी सघे थो त किथे उहे जेके मुक़तदरा धुरियूं आहिनि उन्हनि जी का थोरी घणी उन में बि रिआयत जो अंसर अची वञे पर हीउ अहिड़ो अंसर आहे जंहिंमें मूंखे नथो लॻे त कंहिंखे का रिआयत ॾियणी हुजे ॿी जेका 9 मई वारो मामिलो उन ते आउं बार बार इहो चवंदुसि त 9 मई वारे मामले में हिन वक़्त ताईं हू प्रॉपर चार्ज फ्रेम नथा करे सघनि ऐं न ई हिन वक़्त ताईं जंहिंमें एज़ अ ट्रीज़न जे लाइ त कंहिं मुल्क ते जेको आहे सो कब्ज़ो पे कयो बग़ावत पे कई कू पे कई छा पे कयूं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को हुन में अची वञे त पोइ उहो एविडेंस सॉलिड हूंदो जंहिं जे बुनियाद ते का शइ थी सघे थी पर छाकाणि त जॾहिं हुनजे पंहिंजे इदारे जो हिकिड़ो को बि सरबराह जॾहिं डिसओबीडेंस जे हुन ज़िमरे में अचे उन ते इदारा जाती कार्रवाई जेका आहे सा थिए त पोइ बाक़ी जेके सिविलियंस ते कोर्ट मार्शल जेको अॼु वरी तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट जेका शइ चई आहे त इहे तंहिंजे करे उन में बि थोरो किथे हिकिड़ो लेकुना या फिला या खणी चइजे त हिकिड़ो बेनिफिट हुनखे मिली सघे सुप्रीम पियो कोर्ट वारे मामले ते बि जी बिल्कुलु हीउ हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जंहिंमें मूंखे नथो लॻे त को हाणे हिनखे रस्तो मिली सघंदो ॿियो न त जेका घटि में घटि वारी सज़ा आहे न 2 सालनि वारी सीक्रेट एक्ट जे 1923 वारे 2 साल या शायदि 7 साल सर डॉक्टर जमील अहमद खान साहब वरी ॿुधाए सघंदा जे.आर. बलोच साहब जो ख़्यालु हुयो उन में ॾिसो 5 सेक्शन 5 आहे उन में ऑफिशियल सीक्रेट एक्ट 1923 में उन में तफ़सील सां ॾिनल हर का शइ ऐं उन जी पीनल क्लास जेका आहे उन में एनीथिंग फ्रॉम 2 years to 14 years एंड इफ वो सीरियसनेस उन में वधीक हुजे त उन जी पेनल्टी क्लास में डेथ सेंटेंस भी आहे पर वो तमाम वरी इंता जो टॉप सीक्रेट्स जेके मुल्की आहिनि उन्हनि खे डिस्क्लोज करे थो ऐं प्लस में सां गॾु फाइनेंशियल पेनल्टी बि आहे फाइनेंशियल पेनल्टी बि थी सघे थी ॿई गॾे बि थी सघनि था त माना हाणे इन में मिसाल जे रुॻो पेनल्टी जो ई अची वञे न त तॾहिं बि नाअहल करार थी वेंदो छाकाणि त हू सिधो जेको आहे सो तव्हांजो हिकिड़ो क्लास 96 कहिड़ो साईं 62 63 वारे हुन में अची वेंदो ऐं उन में नायल थी वेंदो तंहिंजे करे मूंखे लॻे थो त हिन में हाणे उन में कंहिं बि तरह सां अॻिते वधंदा मज़बूती सां वधंदा ऐं अनक़रीब 2-3 हुन पासे तव्हांखे ॿियनि पासनि में बि हलाईंदा हीउ पासो तमामु सॉलिड हिकिड़ो एविडेंस तौर ते ॻिची में पवंदो जी इजाज़त हुजे त एड करियां त इन में सज़ा जी ड्रेग खां वधीक जेका तव्हां नायली वारी ॻाल्हि कई न यूसुफ रज़ा गिलानी खे कड़ी सज़ा मिली कोर्ट जे उथण ताईं बीठो हुजे बस 5 मिंट कन्विक्शन आहे बुनियादी ॻाल्हि आहे कन्विक्शन उन में भली रुगो जेका वो बहिराणे में कनकोशी कराईंदो मास्टर वो कन्विक्शन हुई त मतलब वो अब कराइन ना कोर्ट रुगो सेंटेंस लिखियो कन्विक्टेड the word convicted when is written it means he is found guilty and not respect the सज़ा केतरी सख्त है नरम आहे कन्विक्शन ते डिस्क्वालिफिकेशन until the rising of the court हां एग्जैक्टली ठीक है सर कोर्ट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु जेको ही ॿुधणी थी आहे फ़ौजी जेको आर्मी एक्ट आहे उन तहत सिविलियंस जे ख़िलाफ़ ट्रायल जे अगेंस्ट में जेके दरख़्वास्तूं दाख़िल थियल आहिनि इन में चीफ जस्टिस साहब कुझु अहम रिमार्क्स ॾिना चीफ जस्टिस साहब अॼु इहा ॻाल्हि कई त साल 2015 में 21 जेका आइनी तरमीम आहे उन तरमीम ज़रिए आइन खे हिकु पासे रखियो वियो हीउ ज़ियाउल हक़ जो दौर बि न आहे जेकॾहिं मार्शल लॉ जी ॻाल्हि थी या लॻाई वई त उनजी शदीद मुखालफ़त कंदासीं उनखां पोइ हुननि बुनियादी इंसानी हक़नि जी ॻाल्हि ॿोल बि कई
अहिड़े क़िस्म जे रिमार्क्स जे दौरान जेका मुल्क जी सियासी सूरत हाल हले पई सर, मुल्क खे केॾांहुं वेंदे ॾिसो पिया, सियासी सिचुएशन बि ऐं ओवरऑल जेकॾहिं मुल्क जी ॻाल्हि कयूं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु। मुल्क जिथे वञे पियो उनखे किथे ते बीहारणो हो न, जंहिं हिसाब सां मुल्क खे वठी पिया वञनि इहे असांजा हुकुमरान, उन हिसाब सां त मुल्क जेको आहे बुॾण लॻो, त उनखे कंहिं न कंहिं लिहाज़ सां किथे रोकणो थो हो। ऐं उन रोकण लाइ जेको माण्हू रोके थो पियो उनखे जेके साम्हूं ॻाल्हि सुझे थी पई कोशिशि करे थो पियो त उन लिहाज़ सां मां रोकियां। हाणे इन मामले में बि ख़ासि तौर ते मुल्क केॾांहुं पियो वञे, मुल्क जी जेकी हालतूं असां डिस्कस कंदा आया आहियूं, खणी इकोनॉमी हुजे या बाक़ी सियासी मामलात हुजनि, इनस्टेबिलिटी हुजे, टेररिज्म हुजे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हुजे, माण्हुनि जो हक़ खोहण हुजे, मेरिट जो खानो ख़राब थियल हुजे, हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको बहिराड़ी में तव्हां ॾिसो, हू वीचारो जेको आहे बसि तमन्ना रखंदो आहे पंहिंजे ज़हन में पटे वारी नौकिरी मेरिट मूंखे मिली वञे, मूंखे कांस्टेबल जी जेका मेरिट ते नौकिरी मिली वञे, या को बेलदार था ठाहे छॾनि मूंखे मेरिट ते, त हीअ त थींदो न आहे। त इन करे उन जेके आबादी आहे असांजी पूरी जी पूरी, उन्हनि खे ज़ाहिर आहे इन ते फ़र्क़ु नथो पवे। उन लाइ जेके बि करेक्टिव मेजर्स को बि वठंदो, उन लाइ न सिर्फ़ु फ़र्क़ु न पवंदो उन्हनि खे, उहे चवंदा बाबा असांखे तव्हां मेरिट ते। अॼु मां ॿुधायां तव्हांखे त जेको को बि काई बि हुकूमत हुजे उनजी फार्म को बि हुजे, आसमान मां लहे, ज़मीन मां अचे, मार्शल लाइ अचे, मार्शल लाइ जहिड़ी का ॻाल्हि हुजे, या सिविलियन गवर्नमेंट जेका आहे पंहिंजे, जेको माण्हू उन्हनि खे मेरिट ते को टके पैसे जो फ़ाइदो ॾींदो, उहे माण्हू बिल्कुलु ख़ुशि थी वेही रहंदा। हाणे मुल्क केॾांहुं थो वञे, मुल्क जिथे वञे पियो उनखे किथे न किथे उन ते लगाम ॾियणी, उनखे रोकणो हो। ऐं उन रोकण में केतिरो कामयाब थियूं था पिया, फ़िलहाल त सुञे थो पियो अॼु बि काफ़ी स्टॉक एक्सचेंज वधियो आहे। जेके असांजे हुया, असांजो हाल हुयो, उन में जेतिरो ब्रेक लॻो आहे, ब्रेक फ़क़ति सुधारो न आयो आहे। सुधारे लाइ वक़्तु बि खपे, सुधारे लाइ एफर्ट्स बि खपे, सुधारे लाइ दिमाग़ बि खपे, सुधारे लाइ जेको मेरिटोरियस सिस्टम बि खपे, सुधारे लाइ माण्हू बि उहे खपनि जेको सुधारो आणे था सघनि। ॾिसो वक़्तु हिकिड़ा माण्हू था आणनि मालिक, हीअ अचे थी पई गवर्नमेंट, केयरटेकर गवर्नमेंट बि अचे थी पई, ऐं उन खां बाद ॾिसो इलेक्शन जे थिए थो पियो त कहिड़े क़िस्म जी मेरिट साम्हूं अचे थो। पर जे गार्बेज इन ई गार्बेज आउट थियो, जीअं पहिरियां थींदो रहियो आहे, त जीअं पहिरियां असांजो जेको पहिरियां त पोइ बि थोरी असां वटि गुंजाइश हूंदी हुई असां धक सही सघूं, हाणे असां वटि गुंजाइश न आहे त ही क़ौम कंहिं ॿिए क़िस्म जो धक सही सघंदो। इन करे एतिरो त असांखे नुक़सानु पहुचंदो त उनखे को माण्हू बि सुधारो नथो आणे सघे। त मुल्क केॾांहुं थो वञे, मुल्क खे ब्रेक थोरी छिकी आहे। ॾिसूं त कीअं था सुधारो आणनि, ॾिसूं त कीअं था माण्हू आणनि, ॾिसूं त कीअं त स्टेबिलिटी आणनि, ॾिसूं त कीअं कॉन्फिडेंस माण्हुनि खे ॾियनि था पिया, इन्वेस्टर्स खे ॾियनि था पिया, वापारियुनि खे ॾियनि था पिया, इंडस्ट्रियलिस्ट खे ॾियनि था पिया। इहे सभु शयूं जे चाहिनि त करे था सघनि। ॾिसूं केरु था अचनि, कहिड़ो टोलो थो अचे, उन हिसाब सां हिन जो फ़ैसिलो थींदो। बहरहाल मुल्क का एतिरी सुठी हालत में न हुयो, न इन वक़्तु आहे। थोरी जेका ब्रेक लॻी आहे, इन ब्रेक खे संभाले ऐं थोरो हितां खां वाधारो आणनि त शायदि करे सघनि। ठीकु आहे सर, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। नसीम अहमद साहब, अव्हांजो ख़्यालु सर, मार्शल लॉ जी ॻाल्हि निकिती, आइन खे हिकु पासे रखण जी ॻाल्हि निकिती, अदलिया जी आज़ादी जी ॻाल्हि बि निकिती, केॾांहुं वेंदे ॾिसो पिया हुआ मुल्क खे? मुल्क जी त कंहिंखे बि नज़र कोन थो अचे केॾांहुं थो वञे। हलाइण वारनि खे ख़बर नथी पए त असांखे कहिड़ी ख़बर पवंदी, मुल्क जी मर्ज़ी जॾहिं वञे। पर ही केॾांहुं वेंदा जेके मुल्क हलाइण वारा आहिनि, सुवाल हिननि जो आहे। छो त अॻियों वारो मूंखे लॻे थो हिननि जो बचण वारो आहे। वाह, जज साहब बादशाह माण्हू जेको वणेनि सो चवनि, जंहिं ज़बान में वणेनि। असां तोहीन जी ताक़त रखूं कोन था, हिकिड़ो डोमिसाइल कमज़ोर, ॿियो तोहीन जा कानून ॾाढा सख़्तु। तव्हां मार्शल हुन जा हवाला था कयो, मार्शलनि जो दौर में अदालत जूं महिरबानियूं कंहिंखां विसरियल थोरी आहिनि भला। सभई असांखे हिकिड़ो हिकिड़ो मुहावरो यादि आहे, जिन मार्शलनि खे पंहिंजे कुल्हे ते चाढ़े मुशरफ इहो हक़ घुरियो ई कोन हो त मूंखां आइन में तरमीम जो हक़ ॾियो। हुन रुॻो चयो त मूंखे अॻियां हेतिरा साल मां सदर हुजां,
चवनि न रुगो तूं सदर हुजे पर महिरबानी करे तूं आइन में जेके तरमीम करण चाहीं से बि कजांइ। तो ही त मार्शल लॉ जा एॾा महिरबान आहिनि त जेका हुन घुरी न इजाज़त उन्हनि चयो त हीअ वरी तो कीअं असांखां न घुरी, तो हुन घुरी पर असांजी दिलि ॾाढी थी चए तो जहिड़ो महबूब सदर वरी कॾहिं मिलंदो, आइन ई तुंहिंजे हवाले आहे, जीअं वणई तीअं वेठो करीस। तो ही त बादशाह आहिनि, हिननि खे छा आहे चवण में चई छॾींदा। विर्चुअल जेकर हिकिड़ी तव्हां अणसरीतर मार्शल लॉ विदाउट बीइंग मार्शल लॉ जी ॻाल्हि करियो त हिकिड़ी त ख़ुदि जुडिशियल मार्शल लॉ जज साहब पहिरियों त उहा ख़तमु कनि, बेचिस कीअं था ठाहिनि पहिरियों त उहा ख़तमु कनि, फैसला कीअं था ॾियनि त जेका अंदरि सिस्टम जी मार्शल लॉ अथनि पर उहा हटाए पंहिंजूं सिफ़ूं खणी ठीकु कनि। बाक़ी सची ॻाल्हि इहा आहे त कई शयूं हाणे साफ़ नज़र अचे थो त अदालत सगोरी बि जेके पहिरें दमान कंदी, जेके दावा कंदी, उन्हनि जो बि टेम्परेचर थोरो हेठि लही आयो आहे। आफ्टर ऑल न विसारियो त जज बि त मुहब वतन थींदा आहिनि न, जी तो हेॾे वॾे महबूब वतन जी हुबल वतनी में बि त हू कंहिं पासे बि थी सघनि था जे जज़्बो जागी पइनि 9 मई ते, जीअं सॼे मुल्क जो जाॻियो पियो आहे त जजिस जो बि जागी सघे थो, साइफर ते बि जागी सघनि थो जज़्बो। त हेॾी वॾी क़ौम जे राज़ खे तव्हां पधिरो करे छॾियो, तव्हांखे का बि हैरत न थींदी जो इहे जज साहिबान सुभाणे तव्हांखे सॼो लहजो सभु जुमिला अञा ई कंहिं ॿिए पासे वेंदे नज़र अचनि। बाक़ी जेका पनाहगाह आख़िरी सॼो पाकिस्तान जेको महसूस थो करे त हींअर ताईं ख़ान साहब वटि जेका हिकिड़ी आख़िरी पनाहगाह सिस्टम में बची आहे उहा जुडिशरी आहे। ॿियूं पनाहगाहूं हुन जूं ख़तमु थी वियूं। उनजी कहिड़ी मजबूरी आहे या कहिड़ी ख़्वाहिश आहे या कहिड़ी ख़ुशी आहे उहा असांखे ख़बर न आहे। छा उहो रुगो आइन जे मत भराई लाइ, रुगो जमहूरी उसूलनि जे मत भराई में उहो सभु कुझु कनि था? जी नसीर जेकर साहब, ईअं थी रहियो हुजे हा, मां नथो चवां सुभाणे इमरान ख़ान खे फांसी ॾेई छॾनि, कतई न, पर भला कंहिं पेच में खणी वेचारे काज़ी साहब खे बि त विहारियो न, ॿियो नंबर सीनियर जज आहे, अॻियां चीफ जस्टिस थियणो अथसि। छोजे तव्हां क्लास जे मॉनिटर खे पोइ सीट ते विहारे छॾियो ऐं दुनिया खे चओ त असांजो तालीमी निज़ाम वाह जो पिया था हलायूं, त केरु मञींदो? बिल्कुलु त मुंहिंजो ख़्यालु आहे जज साहिबनि खे बजाए एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण जे, जमहूरियतुनि ऐं मार्शल लॉउनि जे बहसनि में वञण जे बजाए रुगो पंहिंजे अंदर जा मामला ठीकु कनि, पंहिंजूं सिर्फ़ूं ठीकु कनि, माण्हुनि खे नज़र अचे त ही इंसाफ़ गाह आहे, तहरीक इंसाफ़ गाह न आहे, तॾहिं बि मुंहिंजो ख़्यालु आहे त वॾो फ़र्क़ु पवंदो अदालत जी पंहिंजी ताक़त। ठीकु सर, थैंक यू सो मच सर नसीर अहमद साहब। इनाम भट्टी साहब, अवां ॿुधो पिया सर? जी मेहताब, अवांजो छा ख़्यालु आहे सर, कीअं पियो नज़र अचे अवां खे सभु कुझु? मार्शल लॉ जी ॻाल्हि बि निकिरे पई, वरी आइन जी आज़ादीअ जी, अदलिया जी आज़ादी जी ॻाल्हि, बुनियादी इंसानी हक़नि जी ॻाल्हि, इहो सभु कुझु आहे सही असांजे मुल्क में सर? सियासी सूरत हाल या मुल्क केॾांहुं वेंदी ॾिसो पिया? पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल में ख़बर न आहे पाकिस्तान में किथे आहिनि बुनियादी इंसानी हक़, कहिड़े इदारे वटि आहिनि, कंहिंजे हवाले आहिनि। हिते मार्शल लॉ सिर्फ़ फ़ौज जे तरफ़ां हुकुमरानी संभालण वारे अमल खे मार्शल लॉ नथो चई सघिजे, पर ख़ुदि जमहूरियत जे नाले में जंहिं क़िस्म जी हुकुमरानी थिए थी उनखे बि मार्शल लॉ चई सघिजे थो। जुडिशरी जे अंदरि जंहिं तरीक़े जी रविश हले थी उनखे बि मार्शल लॉ चई सघिजे थो। जॾहिं शयूं पंहिंजे नज़्मो ज़ब्त में आइन ऐं कानून ऐं इदारा पंहिंजे हदुनि जे अंदरि वेही करे रही करे कमु न कनि, उनखां उहे ॿाहिरि निकिरी वञनि त आउं त सम्झां थो इनखे ई मार्शल लॉ चवणु घुरिजे। ऐं मार्शल लॉ बि हूंदी छा आहे, हुन में बि इहो ई हूंदो आहे त जिते सभु शयूं कंट्रोल्ड हुजनि ऐं हिकिड़े ई माण्हू वटि जंहिं वटि अख़्तियार हुजे, हुनजी मर्ज़ी आहे, हुन पंहिंजे हिकिड़े पुख़्त जेके फ़ैसिला करे। त हिकिड़ी शइ जेका आहे उहा त जेकॾहिं वाक़ई सुप्रीम कोर्ट जी नियत, सोच, अमल मुल्क जे अंदरि कंहिं बि इदारे खे पंहिंजे हदुनि खां ॿाहिरि वधण ऐं उन में निकिरी करे पावर एक्सेस करण खां रोकण जे लाइ अहिड़ी सोच रखे थो, इहा त सुठी ॻाल्हि आहे। ॿिए पासे आउं इहो बि सम्झां थो त नज़र ईअं पियो अचे त छाकाणि त जेके ही सिविलियंस ते कोर्ट मार्शल थिए पियो उन में कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो रस्तो उन्हनि खे नज़र न पियो अचे, जंहिंजे करे ख़ुदि मूंखे त ईअं थो लॻे त कोर्ट जे ज़रिए उन्हनि खे रिलीफ वठाए ॾियण जे लाइ को न को रस्तो कढंदा। हिकिड़ी शइ इंतिहाई अहम आहे, उहा इहा आहे मेहताब त हिकिड़ो त 100 जे लॻभॻि कोई हिकिड़ो ख़ुदि उन इदारे जा पंहिंजा मुलाज़िम आहिनि, 7 खां मथे जेको आहे सो हिकिड़ा टॉप स्लॉट जा जेके आहिनि से उहे आहिनि। ऐं इन्हनि सभिनी जे हूंदे जेकॾहिं का अहिड़ी शइ को अहिड़ो फ़ैसिलो अची वञे जेको पाकिस्तान जी तारीख़ जे अंदरि हिकिड़ो तमामु को वॾो ख़तरनाक रुख अख़्तियार करे या पंजाब जे अंदरि हिकिड़ी का अहिड़ी रविश अख़्तियार करे जेका उन इदारे जे ख़िलाफ़ कॾहिं बि बहितर साबित न थिए, उनखां बचण जे लाइ ख़ुदि उन इदारे वटि बि के हूंदा तरीक़ेकार जंहिंमां उहे निकिरणु चाहींदा। मूंखे लॻे थो त ख़ुदि इन जुडिशियल तरीक़े सां उहे इन मां बचणु चाहींदा। ऐं इहो ई सबबु आहे त हींअर जेको इमरान ख़ान खे साइफर ऐं
ॿियनि मामलनि में अल कादर ट्रस्ट में जेको आहे सो वठी वञण जे लाइ सोचनि पिया, उन में हिकिड़ो सबबु इहो बि थी सघे थो त ही 9 मई वारा जेके बि वाक़ियात आहिनि उहे कंहिं बि तरह सां अहिड़े रुख में नथा वञनि जंहिंमें इन्हनि सभिनी खे को मुल्क दुश्मन या कंहिं क़िस्म जो को अहिड़ो उन्हनि ते चार्ज फ्रेम करे उनखे सज़ा ॾेई सघिजे। ऐं अॼु न त सुभाणे कॾहिं बि कहिड़ी बि कोर्ट इन्हनि सभिनी मामलनि खे कालादम बि करार ॾेई सघे थी, छाकाणि त जेसीं तोणी तव्हां वटि का अहिड़े क़िस्म जी चार्ज नथी अचे जेका इहा साबित करे त हुननि का मुल्क दुश्मनी कई आहे, मुल्क सां गद्दारी कई आहे, मुल्क जे कंहिं इदारे खे ॿाहिरिएं दुश्मन जे जुर्च ते या उनजी सलाह सां या उन जे इशारे ते हुननि नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई आहे, या वरी उन इदारे जे अंदरि जेके वेठल माण्हू आहिनि उन्हनि को कू करण जी कोशिशि कई आहे, मुल्क ते कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे या कंहिंजी हुकूमत किराइण जी कोशिशि कई आहे, त पोइ उहे सभु शयूं इन ज़िमरे में अचनि थियूं। ऐं बार बार चवंदो ईंदो आहियां त हीउ सिर्फ़ु मामिलो अॼु ॾींहं ते जेको खयो पिया अचनि उनखे सादनि लफ़्ज़नि में सिविल नाफ़रमानी जे ज़िमरे में आणे सघिजे थो, जंहिंजे ई करे उहे शयूं अॻिते वधणु ॾुखियूं हूंदियूं। हाणे कोर्ट सॻोरी जेका आहे उहा कीअं उनखे डील करे थी, कीअं हैंडल करे थी, कीअं उन्हनि माण्हुनि खे बचाइण जे लाइ को रस्तो अख़्तियार करे सघे थी, या जेकॾहिं बचाए न सघे त घटि में घटि को नरम खां नरम या सवले खां या आसान खां आसान का सज़ा उन्हनि ताईं थिए जो उन्हनि जी का वधीक अहिड़ी शइ न थी सघे। मुंहिंजे ख़्याल में हीउ सॼो मामिलो उन सां रिलेटेड आहे। 9 मई जे वाक़े में सिविलियंस जेके अंडर कोर्ट मार्शल जेके चार्ज में आहिनि। ठीकु आहे सर, जी थैंक यू सो मच सर। इनाम भट्टी साहब वॾी महिरबानी मुंहिंजी, नसीर मेमन साहब थैंक यू सो मच सर, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब मुंहिंजी वॾी महिरबानी। अॼु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे पियो, ॿिनि टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल कई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।